कवर स्टोरी में बीहर भली कार ऐं प्रोग्राम जो हिन हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। राति कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे जंहिंजे नतीजे में 5 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। हीउ वाक़ियो जेको आहे सो डिफेंस जे इलाइक़े ख़याबान निशात में पेश आयो ऐं शुरूआती जांच जेका आहे उन मूजिबि त 2 गाॾियूं हुयूं जंहिंजो आम्हूं साम्हूं पाण में टकर थियो ऐं बाद में उहे जीअं हथियारबंद गाॾियुनि में जेके सवार हुआ उहे लथा त उन्हनि हिक ॿिए ते फायरिंग कई ऐं उनजे नतीजे में 5 ॼणा थॾे ते ई मारिजी विया। हिन वाक़े में अॻूणे MNA अहमद नवाज़ बुगटी जो पुटु ऐं शहीद क़ौम परस्त अॻवान नवाब अकबर ख़ान बुगटीअ जो भाइटियो फ़हद बुगटी बि शामिल आहे। उन सां गॾोगॾु ॿिया बि जेके 4 ॼणा मारिजी विया आहिनि उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो बि सियासी घराणे सां ई आहे। हिन वाक़े जा पाण पूरा डिटेल वठंदासीं, पर उन खां पहिरियां जेका शुरूआती जांच कई आहे पुलिस या पुलिस वाक़े वारे हंधि पहुचण खां पोइ जेका जांच ॿुधाई आहे त उन में पुलिस इहो ॿुधायो आहे त 2 जेके गाॾियूं आहिनि उहे नॉन कस्टम पेड आहिनि ऐं उन्हनि ते जेका नंबर प्लेट लॻल आहे उहा बि जाली लॻल आहे। हाणे हीउ वाक़ियो थी वियो आहे, 5 क़ीमती इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी वियूं आहिनि। इन ते अफ़सोस करे सघिजे थो ऐं हीउ मज़मत जोॻियो वाक़ियो आहे, पर उन सां गॾोगॾु कुझु अहम सवाल आहिनि जेके कराची जे अमुन ते सवालिया निशान आहिनि ऐं उहे इहे आहिनि त हिकिड़ियूं जेके नॉन कस्टम गाॾियूं आहिनि उहे सिंध जे तख़्तगाह कराचीअ में कीअं दाख़िल थियूं ऐं एतिरा हथियारबंद कराचीअ में सवलाई सां कीअं हलिया था अचनि। पुलिस जो जेको किरदारु आहे इन में तमामु घणो अहम आहे ऐं उहो काफ़ी हद ताईं इन में डिस्कस थिए पियो। पाण बि इन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर सभ खां पहिरियां पाण हिन वाक़े जा मुकमल तफ़सील वठंदासीं, छाकाणि त हीउ वाक़ियो राति तक़रीबन 11:15 वॻे पेश आयो आहे ऐं उन खां पोइ जेका डेवलपमेंट थी आहे पुलिस जो छा चवणु आहे उन्हनि मामलनि बाबति आगाही वठंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कियो आहे कराची मां धरती TV जे रिपोर्टर ज़हीर शेख साहिबु। ज़हीर साहिबु, सभ खां पहिरियां त मूंखे ॿुधायो त हीउ जेको वाक़ियो आहे इन जा तफ़सील कहिड़ा आहिनि, हीउ कीअं पेश आयो आहे ऐं हिन वक़्तु कहिड़ी अख़बाराई थी आहे हिन में? जी, कल रात जो ये वाक़ियो तकरीबन 11:15 खां 11:30 में विच जो वाक़ियो आहे। 2 गाॾियूं जेको आहे जॾहिं हिक ॿिए जे साम्हूं बीठियूं त उन में हथियारबंद जेके हुआ उन अंदरि माण्हू वेठा हुआ, जीअं हिक ॿिए खे ॾिसी करे फौरन जेको आहे लही करे फौरन हिक ॿिए खे मथां फायरिंग शुरू कई। फायरिंग जे नतीजे में थधे ते ई 5 ॼणा जेको आहे उन में हलाक थी विया, 2 ॼणा छॾी ज़ख़्मी थी पिया। हिन सां गॾु जेको आहे ॿिया जेके एहलकार उहो मौक़े तां फरार थियण में कामयाब थिया। पुलिस जो चवणु आहे त 2 गाॾियूं हुयूं जंहिंमें 2 वीको गाॾियूं हुयूं, जंहिंमें तव्हांखे मां ॿुधायां हिकिड़ी गाॾी जे मथां जेको गाॾी जो नंबर लॻल हो उहो फेक नंबर हो, जेको हिकु सुजुकी डाक्सन जो नंबर हो, LA नंबर था गाॾी जो नंबर हो, जॾहिं हुनखे एक्साइज़ जी तरफ़ां वेरीफाई कयो वियो त ख़बर पई त उहो हिकु डाक्सन जो नंबर हुयो ऐं ॿी गाॾी जे मथां नंबर प्लेट ही न हुई। मां तव्हांखे ॿुधायां त अफ़सोस जी ॻाल्हि इहा त कराची जहिड़े एरिया में जिते रेड ज़ोन एरियो थो अचे उन जे इलाइक़े जे अंदरि जेको आहे ये मसला अफ़राद जेके न घुमनि था बिगैर नंबर प्लेट जे, पुलिस कोई रोकथाम न आहे, कुझु बि न आहे, उहो पूरे इलाइक़े में घुमनि पिया। हिननि हिक ॿिए खे ॾिसी करे जेको आहे फौरन फायरिंग कई। एडिशनल फायरिंग जे वाक़े खां फौरन बाद जेको आहे एडिशनल IG कराची स्पॉट ते पहुतो जी। हुन स्पॉट ते पहुची करे मालूमात वरिती त ख़बर इहा पई त हिन 2 बुगटी कबीला हुया जिन जा पाण में अकबर बुगटी जा हिकु भाइटियो ॿियो भाणे जे नाले सां थी विया। हिन जी कोई बलूचिस्तान खां ज़ाती कोई दुश्मनी हले पई, हिननि हिक ॿिए खे ॾिसी करे फायरिंग शुरू करे छॾी। फायरिंग जे नतीजे में मां तव्हांखे ॿुधायां 5 ॼणा जेको आहे चवनि था त मौक़े ते हलाक थी विया। इन सां गॾु 2 ॼणा शदीद ज़ख़्मी हालत में जेको आहे उहो अस्पताल जेको आहे पहुता आहिनि। हिन टाइम ते उन्हनि जी जेकी तबियत आहे उनजी शदीद जेको आहे तमामु सख़्तु ख़राबु आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको बाक़ी मुल्ज़मान 17 खां वधीक जेके मुल्ज़मान आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जेका तफ़्तीश जारी आहे। जी अच्छा ज़हीर, इहो बि ॿुधायो त हिकिड़ी जेका धुर आहे या पाण खणी चऊं त मक़तूल धुर जेका आहे उहा ख़याबान निशात में रिहाइश पज़ीर हुई। हीअ धुर ॿी जेका आहे उहा बि छा कराची जी रवासी आहे या उहे ख़ासि करे बलोचिस्तान मां सीट जी आया? ॾिसो, हिन महिल मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी जेकी उहा परमानेंट रहंदी, ॿी खे ॿुधायो इहो थो वञे ज़राए जो चवणु इहो आहे त ॿी इंफॉर्मेशन ते मथां जेको आहे दुश्मनी लिहाज़ ते हुते पहुती हुई। हू हुतां पंहिंजे रूट जे हिसाब सां जेको आहे गुज़रनि ते हुननि खे रोकियो वियो। रोकंदे ई हुन फायरिंग शुरू कई। जवाबी फायरिंग में जेको आहे 5 ॼणा थी पिया, पर ही टारगेट पुलिस जो चवणु आहे हिन महिल इब्तिदाई रिपोर्ट जे मुताबिक़ टारगेट किलिंग थी लॻे।
इन टाइम ते जेको आहे टारगेटिंग जे करे जेको आहे ही जेको जो वाक़ियो पेश आहे प्रॉपर तरीक़े सां इंफॉर्म ॾिनी त हिन टाइम ते हीअ गाॾी निकिरंदी जंहिंखां पोइ माण्हू निकिता आहिनि ऐं निकिरण दी जेको आहे न कोई ॻाल्हि थी आहे कुझु थी आहे असांजी फुटेज असांजे बैकग्राउंड चलंदी हूंदी उन ॾिठो वञी सघे त माण्हू निकिरंदे ई फौरन जेको आहे हुननि जे मथां फायरिंग शुरू करे छॾी 5 ॼणा हलाक थी विया 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया जंहिंमां मुतैद जेके वॼण पंहिंजी ज़िंदगी बचाइण में कामयाब थी पिया। अच्छा ही हथियारबंदनि जो तादाद केतिरो आहे ज़हीर? ॾिसो जेको हिनमहिल ताईं अंदाज़े मुताबिक़ जेको ॿुधाए थो न ॿ वीगो डाला हुया उन अंदाज़नि मुताबिक़ जेको 14 खां 16 माण्हू हुया ॿिन्ही गाॾियुनि जे मथां जेके सवार हुया जंहिंमां 7 जेको 5 हलाक थी विया 2 जेके ज़ख़्मी थिया ॿिया पंहिंजी ज़िंदगी बचाइण में कामयाब थी पिया। पुलिस कल्ह खां वठी जेको आहे हिनमहिल ताईं निजी अस्पताल में जेको आहे चेकिंग जेको आहे शुरू करे छॾी आहे जंहिंमां जेको आहे ॾिठो थो वञे त मज़ीद कोई अहिड़ो त ज़ख़्मी न आहे छा त जेको जंहिंजी हिनमहिल ताईं इंदिराज नथो हुजे हिनमहिल ताईं जेको मर्कज़ी मुल्ज़िम आहे उहो फरार आहे पुलिस जो चवणु आहे त मर्कज़ी मुल्ज़िम खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अच्छा इहो ॿुधायो त हमलावर टोटल घणा हुआ केतिरनि गाॾियुनि ते सवार हुया छा गाॾियूं उहे पुलिस पंहिंजी तहवील में वरितियूं आहिनि जवाबदारनि मां के ॿिया माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि? ॾिसो हमलावर जे हिसाब सां जेको सीसीटीवी फुटेजिस में असांखे नज़र था अचनि पुलिस ऑथेंटिक त न ॿुधाइनि पर हिनमहिल 5 खां वठी हिकु गाॾी में 5 खां 6 हुया ॿी गाॾी में बि 4 खां 5 हुया हिनमहिल ताईं ॿई पुलिस गाॾियूं जेके तहवील में वठी आहिनि पुलिस जो चवणु आहे त हीअ ॿई जेके गाॾियूं आहिनि ॿई नन कस्टम थी लॻनि छाजे करे जो हिकिड़े जे मथां जेको आहे हिकु जाली नंबर प्लेट लॻल आहे ॿिए जे मथां नंबर प्लेट ई न आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हीअ बलूचिस्तान जे अंदरि जेको आहे क़बाइली इलाइक़ा आहिनि उते नॉन कस्टम गाॾियूं जेके नॉर्मल हलंदियूं आहिनि हिते कराची में जेके राइश पज़ीर आहिनि हिते जेके जॾहिं हिते ईंदा आहिनि त नॉर्मली कहीं न कहीं जाली नंबर प्लेट हणी करे इस्तेमालु कया वेंदो आहे। अच्छा कराची जे हदनि में जेकर का ॿिए सूबे खां को माण्हू या का गाॾी दाख़िल थिए थी त पोइ उन जो को चेक एंड बैलेंस आहे त जांच कजे या चेकिंग कजे त हीअ जेका गाॾी आहे कस्टम पेड आहे नॉन कस्टम आहे या जेका नंबर प्लेट आहे उनखे वेरीफाई कजे ऐं एतिरी वॾी तादाद में हथियारनि सां माण्हू कीअं कराची पहुता? ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां इहा अफ़सोसनाक जी ॻाल्हि आहे त असांजे जेको सुबुह आहे कराची जे अंदरि जॾहिं का चारो तरफ़ जेको आहे स्नैप जैकिंग जे नाले ते ऐं जेको आहे प्लाज़ा त ठहियल आहिनि पर उते कंहिं बि कस्टम जे नाले ते कुझु बि न आहिनि एयरपोर्ट जेको मनसूबो आहे जंहिंमें जॻह जॻह ते जेको आहे कैमरा बि हया विया आहिनि पर उनजे बावजूदि ॾिठो वञे त कोई रोक टोक न आहे। हिन टाइम ते जेको आहे क़बाइली सिस्टम जेको बलूचिस्तान मां हिते ईंदो आहे उन्हनि खे वधीक त ॾिठो वेंदो आहे त उन क़बाइली सिस्टम जे करे न रोकियो वेंदो आहे न पुछा कछा कई वेंदी आहे हिते बि उहो सरेआम जेको असलो खणी करे घुमंदा फिरंदा रहंदा आहिनि। अक्सर असां ॾिसंदा आहियूं 144 जो कलम लागू हूंदो आहे पर उनजे बावजूदि असां ॾिसंदा आहियूं त सादा जेके कपिड़नि में न हिननि वटि कोई यूनिफॉर्म हूंदो आहे न कुझु हूंदो आहे पर पुलिस जेको आहे हिनखे रोकंदी न आहे हीअ बिल्कुलु आराम सां पंहिंजे शहर में घुमंदा रहंदा आहिनि। हिन वाक़े जी ॾिसो अगरि हिन पहिरियां खां ई अगरि कवर कयो वञे त असले सां बर्दाश्त कीअं अहिड़ी तरह उहो शहर डिफेंस जहिड़े रेड ज़ोन जे एरिए में जिते कराची ब्यूरोक्रेसी रहंदी आहे जिते कराची जो जेको आहे असांजो सीएम रहंदो आहे जेके पुलिस ऑफिसर सरेआम घुम पिया पर कंहिं बि एहलकार जी तरफ़ां उन्हनि खे रोकियो न वियो। ठीकु आहे ज़हीर तव्हांजी वॾी महिरबानी। हीअ वाक़ियो भले पुलिस हिन खे ज़ाती दुश्मनी जो नतीजो करार ॾिए पर दरअसल ही जेको वाक़ियो आहे उहो कराची पुलिस जे फेल्यूअर जो नतीजो आहे कराची पुलिस जी नाअहली ऐं नाकामी जो नतीजो आहे। न रुॻो ही डिफेंस वाक़ियो पर पाण जेकॾहिं कराची जे अहिड़नि इलाइक़नि जो थोरो जाइज़ो वठूं त असांखे अहिड़े क़िस्म जूं वीगो टाइप डाले टाइप गाॾियूं केतिरियूं मिलंदियूं जिन ते असांखे हथियारबंद माण्हू पोयां गार्ड जी सूरत में वेठल नज़र ईंदा ऐं कॾहिं बि असीं कोन ॾिठो आहे त पुलिस उन्हनि खे रोके ऐं उन्हनि खां चकास कई हुजे का गाॾी जी नंबर जी वेरिफिकेशन कई हुजे जेतोणीक सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब काफ़ी भेरा मीडिया ते अची इहो ऐलान करे चुका आहिनि त हुननि लाॻापियल इदारनि खे या लाॻापियल खातनि खे वाज़े हिदायतूं ॾिनियूं आहिनि त जाली नंबर प्लेट वारो जेको मामिलो आहे उन ते सख़्तु एक्शन खयो वञे पर किथे किथे पाण ॾिसूं था त अहिड़े क़िस्म जा जेके फेल्यूअर थियनि था उहे तमामु वॾनि वाक़ियुनि खे मुंहुं ॾियनि था। हीउ जेको वाक़ियो आहे हीउ को नंढो वाक़ियो कोन्हे। कराचीअ जो अमन जेको अॻु में ई पाण ॾिसूं था त ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदो पियो वञे जिते टारगेट किलिंग भले झकी ई सही पर आहे ज़रूरु ऐं जिते स्ट्रीट क्राइम जहिड़ा जेके वारदातूं आहिनि उहे ज़ोर वठंदियूं वञनि ऐं उते पुलिस अहिड़ियुनि गाॾियुनि खे ईअं सवलाई सां छॾे ॾिए त अहिड़े क़िस्म जी जेका नाअहली आहे ऐं लापरवाही आहे उहा अॻिते हली किथे कराचीअ जे अमन खे नुक़सानु न पहुचाए। इन जे करे हीउ जेको वाक़ियो आहे इहो टेस्ट केस आहे सिंध हुकूमत जे लाइ सिंध पुलिस जे लाइ
ऐं इन वाक़े जी बुनियाद ते ई सिंध हुकूमत खे ऐं सिंध पुलिस समेत ॿिया जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे नॉन कस्टम पेड गाॾियुनि, जाली नंबर प्लेट ऐं उन सां गॾोगॾु कराचीअ जी जेका सरहद आहे, ख़ासि करे ॿियनि सूबनि जा माण्हू जॾहिं कराचीअ में अचनि था त उन्हनि जूं गाॾियूं चेक कयूं वञनि ऐं इन ॻाल्हि जो बि एहतसाब करिणो पवंदो त एॾी वॾी तादाद में हथियारबंद कीअं कराचीअ में दाख़िल थी वञनि था। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे सिस्टम खे स्ट्रॉन्ग न कयो, असां जेकॾहिं अलर्ट न थियासीं, असीं जेकॾहिं इन एहतसाब खे सख़्तु न कयोसीं त पोइ अॻिते हली अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे मामूल बणिजी वेंदा ऐं कराचीअ में जेको वॾे टाइम खां पोइ हिकिड़ो अमन बहाल ऐं बरक़रार थियो आहे उहो हिकु भेरो ॿीहर बदमनी चेवर चढ़ी वेंदो। उमेदु कयूं था त सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस ऐं लाॻापियल जेके खाता आहिनि इन मामले ते ज़रूरु के न के क़दम खणंदा। कवर स्टोरी में फ़िलहालु एतिरो ई। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।